अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अजरक की ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हांखे मीरपुर ख़ास मां ख़बर ॿुधाईंदे। मीरपुर ख़ास में इंतज़ामिया लॉकडाउन ते अमल करण में मुकमल नाकाम। कोरोना जो कार्रवाइयूं तेज़, वधीक 8 नवां कोरोना जा केस ज़ाहिर। ज़िले में अंग 120 थी वियो। इलाइक़े वासी सख़्त ख़ौफ़ ऐं हिरास में मुब्तला। मीरपुर ख़ास में इंतज़ामिया पारां लॉकडाउन ते अमल न करण ऐं शहरनि पारां SOPs ते अमल न करण सबबि कोरोना वायरस जे वबा में तेज़ी अची वई, जंहिं करे शहरनि जूं क़ीमतूं जानियूं दांव ते लॻल आहिनि। जॾहिं त ताज़ो 8 नवां केस कोरोना जा ज़ाहिर थिया आहिनि। इंतज़ामिया जी नाअहली ऐं शहरनि जे ग़फ़लत जो नतीजो आहे। उन सिलसिले में राब्तो करण ते DSO सैयद मुश्ताक शाह ॿुधायो त SOPs ते अमल न थियण सबबि कोरोना जे केसनि में इज़ाफ़ो थी रहियो आहे। जॾहिं त 87 शहरनि जूं टेस्टियूं कयूं वियूं हुयूं, जंहिं मां 8 ॼणनि खे कोरोना जी तस्दीक थी आहे, जंहिंमें मुज़फ़र लगारी, हरम दास, दानिश मोहम्मद हसन, अली मोहम्मद, 9 सालनि जी ॿारड़ी ज़ैनब अब्दुल सत्तार ऐं ॿिया शामिल आहिनि। हिन चयो त कोरोना जे केसनि में लोकल ट्रांसमिशन में इज़ाफ़ो थियो आहे, जेको अफ़सोसनाक अमल आहे। हिन चयो त शहरनि खे एहतियात करणु घुरिजे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।